दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी दादू प्रेस क्लब जे कलम धड़न पारा मीरपुर माथेलो जे नौजवान बहादुर सिपाही नसरुल्ला गडानी ऐं सखर जे साफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी जे लाइ साफ़िन ॿ हंतेकारियूं पटियूं ॿधी दादू शहर जे मुख्य कचहरी रोड ते हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सिंध हुकूमत ख़िलाफ़ हाँ ॾारींदड़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते कलम धड़न सदर साबिर भंड सीनियर साफ़ी निज़ाम शेख खजांची रिज़वान मंगी दानिश खुश्क लियाकत मलिक नदीम शानी अली गुलचंद नारायल राजपूत ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि धरणे खे ख़िताब कंदे चयो त हीअ हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध जे कलम धड़न खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो पियो वञे। सखर जे जान मोहम्मद महर खे क़तल कयो वियो। हाणे वरी नसरुल्ला गडानी खे बि साॻी तरह सां क़तल कयो वियो आहे। हीउ नसरुल्ला गडानी जो न पर पूरे सिंध जे कलम धड़न ऐं बाशोर अवाम जो क़तल आहे। हर रोज़ हक़ सच लिखण ऐं उन जी ॻाल्हि करण ते कलम धड़न खे क़तल जूं वञी पर सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस नाअहलियत जी हद करे छॾी आहे। दादू प्रेस क्लब पारां पूरे ज़िले में 3 ॾींहं सरकारी ख़बरुनि जो बाइकाट सां गॾु सोग जो ऐलान करे दादू प्रेस क्लब ते कारो झंडो बुलंद कयो वियो आहे। हाणे सिंध जा साफ़ी ज़ुल्म ख़िलाफ़ चुप करे न विहंदा।